सचो सतराम हाज़िर स्वरूप सतगुरु साईं साधराम साहब जन जे लाइ उन्हनि जे तेरे ते सचे साईं सतराम दास साहब जन जे अॻियां अरदास खे पाण में समाए रखनि। हाज़िर स्वरूप चवंदा हुया कि मुंहिंजे ॻाल्हाइण ऐं करण जी सम्झ सभु खे उन महिल न ईंदी आहे पर बाद में ईंदी आहे। उहा ई ॻाल्हि अॼु मां पंहिंजे साम्हूं सम्झां थो। इन जे लाइ पूरी ॻाल्हि मुंहिंजी ज़रूरु ॿुधिजो। असां सभिनीनि जी हाज़िर स्वरूप साईं साधराम साहिब जन जे अॻियां माफ़ी। दुनिया भर जा सभ खां बहितर अल्फाज़ बि हाज़िर स्वरूप जे चरणनि जा ग़ुलाम आहिनि। मुंहिंजो दिमाग़ ई कमु करणु छॾे वियो इहो ॾिसी करे कि हिकिड़ो इंसानु हाज़िर स्वरूप कीअं हलाए वियो लखनि माण्हुनि खे ऐं उहो ई हिकिड़ो इंसानु कीअं हली बि वियो लखनि माण्हुनि सां। स्वामी साईं नारायण भॼन साहब हमेशह हाज़िर स्वरूप जा नंढा भाउ ऐं दोस्त थी करे राड़की साहब सां गॾु रहिया आहिनि। प्यारो ईश्वर लाल आसीजा, रमेश लाल, जय कुमार, मुकेश चावला, डॉक्टर आबिंदर, महेश, भाई नीलम, भाई अमृत, मुखी सुरेश, मुखी ईश्वर, अशोक चौथाणी, मनूराम चौथाणी, पप्पू भैया, दर्शन लाल, पाकिस्तान हिंदू यंग फोरम, राहड़ बिरादरी, लुंड बिरादरी, सोशल मीडिया वारा साथी, वॾा इदारा, न्यूज़ वारा, पीर, संत, ज़मीनदार, सियासतदान, नामधारनि ऐं चाहींदड़नि एतिरो राड़की साहिब जी गादी जे बारे में सोचो जंहिंसां हिन गादी जी ताक़त ज़ाहिर थिए थी कि सभु खे हितां केतिरो मिलियो आहे। असां ॾे मगर फ़ैसिलो हमेशह मथियां थींदो आहे जेको हिन टाइम तक आयो न आहे ऐं शायदि अॼु अची बि वञे आई अगरि पगड़नि वारे ॾींहुं जेको थियो उहो न थिए आई। उन ॾींहुं कंहिंजो कसूर न हुयो पर सभ जी मान्यता जो फ़र्क़ु हूंदो आहे। असां ॾे पगड़ी वारे ॾींहुं सहुरे जी पग थींदी आहे ऐं यारहें वारे ॾींहुं घर जी, पर पगड़नि वारे ॾींहुं जी पग खे ऐं यारहें वारे ॾींहुं वारी पग खे गादी जो नालो ॾिनो वञे पियो जेको आहे न। ईअं त साईं कन्हैयालाल साहब वारी पग बि राजा साईं खे यारहें ते पाराई वई, पर गादी जो फ़ैसिलो राजा साईं पाण ई ॿुधायो कि हाज़िर स्वरूप लाइ आयो आहे। पग जो मतिलबु हूंदो आहे पीउ जे रस्ते ते हलणु, जंहिंमें मूंखे बिल्कुलु हाज़िर स्वरूप ऐं राजा साईं साईं नारायण भॼन ऐं ॿियनि संतनि जो आशीर्वाद मिलियलु आहे। मां हलंदुमि बि छो त सारी संगत जो बि इहो ई आशीर्वाद आहे मूंखे। पर राजा साईं सां मुंहिंजी गॾिजी इहा सलाह आहे कि जेसि तक मथां हुकुम अचे ओसि तक हाज़िरा हज़ूर हज़ूरी रूप साईं साधराम साहिब जन खे ई हिन गादी जो मालिक मञूं था। ऐं मां बि अगरि कोई पुछंदो कुझु त मां बि उनखे इहो ई चवंदुमि कि हाज़िर स्वरूप तव्हांखे सचे साईं सतराम दास साहिब जन खां आशीर्वाद वठी ॾींदा। हिते अगरि कोई सोचंदो या चवंदो कि मथां फ़ैसिलो कॾहिं ईंदो त मां हिन ते इहो ई चई सघां थो कि अहिड़ी कंहिंजी अगरि मथे तक पहुच आहे त पुछी वठे ऐं न आहे त इंतज़ारु करे। बाक़ी अॻिते जो जेको बि फ़ैसिलो आहे अचे थो या ईंदो उहो मुंहिंजा वॾा साईं निरंजन लाल ऐं राजा साईं संगत खे ॿुधाईंदा। पगड़नि वारे ॾींहुं लाइ बि मां संगत खां माफ़ी घुरंदुमि जेको मां जज़्बात में अची करे चयो कि हाज़िर स्वरूप खे श्रद्धांजलि ॾेई वञो, पर इहो इन लाइ थियो कि हाज़िर स्वरूप जे हूंदे मां सिर्फ़ु सचो सतराम ॿुधो, पर उन ॾींहुं रोहित साईं हुयो। तव्हांजी मां सां मोहबत आहे जंहिंमें मां तव्हांजो शुक्रगुज़ार बि आहियां, पर अगरि रोहित साईं इन लाइ चयो वियो कि राजा साईं या रोचक मां कंहिंखे शिकायत आहे त मां उनखे इहो चवंदुमि कि अॻिते बि मां सभु उन्हनि खे ॿुधाईंदुमि, उन्हनि जे चए ते ई हलंदुमि ऐं उन्हनि जे अॻियां रखंदुमि, उन्हनि जी गॾिजी सलाह सां हलंदुमि। अगरि अञा बि कंहिंखे कॾहिं का सवाल हुजे त उहो मां सां गॾु इन्हनि ॾे हली सघे थो। मां नंढड़ो हुयुमि जंहिं महिल पहिरीं सम्झ आई मूंखे, उन महिल मूंखे हाज़िर स्वरूप चवंदा हुया कि राजा साईं जो शागिर्द थी हल, त शागिर्द जो हक़ आहे पंहिंजे उस्ताद जे अॻियां पंहिंजी जिज्ञासा या उलझन ज़ाहिर करे। साॻी तरह रोचक मूंखे पंहिंजो उस्ताद मञींदो आहे त मां बि उनखे अगरि कुझु सही ग़लति ॿुधाईंदुमि त उहो क़बूल कंदो। जेको बि थिए गॾिजी सलाह सां थिए ऐं घर जा भाती हिक ॿिए सां खुली किताब रहनि, दिमाग़ खे बंदि करे दिलि सां हलनि। हज़ूरी रूप साईं साधराम साहिब जन उहे आहिनि जेके
हिकु इंसान थी करे लख माण्हुनि जेतिरो कमु कयो। थी सघे थो इन लाइ उन सां सभिनीनि खे तयारु कयो आहे जीअं इहे सभु मिली हलनि, पर हिन दरबार सां पूरी सचाई रखी। भेण शारदा ऐं भाभी रत्ना खे हितां जी नंढी रीति रस्म जी ख़बर आहे। राजा साईं जी वॾी महिनत थियल आहे ऐं उनजो तजुर्बो आहे। साईं निरंजन लाल ऐं साईं बलीराम संतनि जो संग कयो आहे। साईं रूपराम जी सचे साईं परोपकारी सां भेण ते इश्क आहे। भाई सुखदेव खे राड़की साहब जी ॼाण आहे। रोचक जी होशियारी आहे उनजो जुनून। ईअं संत परिवार जे हर हिकु भाती में का न का खूबी आहे। मां अगरि पंहिंजी ॻाल्हि करां त मां बि शायदि एतिरो सुठो पुटु न आहियां, पर इहो इतिहास रहियो आहे जंहिंजो पीउ ॾाढो सुठो हूंदो आहे उनजो पुटु पहिरियों ओतिरो सुठो न हूंदो। लेकिन जंहिं टाइम हाज़िर स्वरूप चोलो मटाइनि पिया त आख़िरी मिनट मुंहिंजो उन्हनि सां गॾु गुज़रियो, जेको वैद गोविंदाणी खे विनोद चांदवानी चयो कि भर, पर उन न भरियो, अलाए बि छो। उन आख़िरी घड़ियुनि में उन्हनि जो हथु मुंहिंजे मथे ते हुयो ऐं पोइ मुंहिंजे हिकिड़े कन खे पकिड़े रहिया ऐं आख़िरी में मुंहिंजो हथु पकिड़े रखियनि। हथु बि उन्हनि मुंहिंजो न छॾियो, पर मां ई उन्हनि जो छॾियो कि उन्हनि खे कोई ज़ोर न अचे मुंहिंजे तरफ़ो। थी सघे थो मुंहिंजी जॻह ते उते मुंहिंजी भेण सिमरन हाज़िर स्वरूप सां गॾु हुजे आई त उहे असांजे विच हुजनि आई, छो त मां सिंगापुर हॉस्पिटल रूम जे ॿाहिरों वेठो रहियुमि ऐं रांदो हुयुमि कि उन्हनि खे का लोड न पहुचे। पर सारो महीनो कराची सिमरन अंदरि रही, उन संभाल कई ऐं उन्हनि जी डॉक्टर हुई, जॾहिं कि आहे लॉयर बाय प्रोफेशन। मुंहिंजी दुनिया बसि उते ई पूरी थी ऐं गॾु शुरू बि थी जेॾी महिल आख़िरी घड़ियुनि में उन्हनि जे सीने ते मुंहिंजो सर हुयो ऐं उन्हनि जो रहमत भरियो हथु मुंहिंजे मथे ते। जेको असां वॾनि खां ॿुधंदा अचूं था उहो इहो कि साची देवरी साहिब मथे ठाणी हुई, पर कुझु पंहिंजनि जे करे न थी सघियो। साॻी तरह अगरि पंहिंजनि में का रंजिश ईंदी आहे त उनजो पहिरियों नुक़सानु दरबार खे पहुचंदो आहे। मुंहिंजी नज़र में सभ खां शक्तिशाली हिते अगरि का जॻह आहे त उहा साची देवरी साहिब। त मुंहिंजी पंहिंजनि सां वेनिती आहे उहा मथे ठहे, उनजो आशीर्वाद सभु तक पहुचे ऐं इन में संत परिवार सां गॾु सिंध सां हिंद जो बि साथ हूंदो। साईं जन जीअं इंडिया हाणे नथा अची सघनि त जंहिंजी जेकी शेवा आहे उहा दिलि पे प्रेम खां पुछी ट्रस्ट में ॾिजे। हिकिड़ो ॾुख मूंखे प्रेम नारवाणी सां बि ज़रूरु आहे। ईअं हू मुंहिंजो वॾो आहे, पर उन मूंखे चयो उहो हाज़िर स्वरूप जे लाइ 17 खां 19 मई ताईं वॾी में वॾी पूजा रखाए थो कोयम्बतूर में ऐं उहा हले थी। 17 ते इलाज शुरू ऐं 19 ते बिल्कुलु ठीकु थी वेंदा, पर 19 ते ई उहे चोलो मटाए विया। हे हिकिड़े पुट जी वेनिती आहे पंहिंजे पीउ जे लाइ त उन पंडितनि खां मूंखे जवाबु वठी ॾे कि ईअं छो थियो। हाणे बि अगरि इन में कंहिंखे का सवाल हुजे कि गादी ते हाज़िरा हज़ूर साईं साधराम साहिब जन वेठा आहिनि त पहिरीं ॻाल्हि उहे इहा सम्झनि कि गादी साईं सतराम दास साहिब जन जी आहे ऐं उहा ई मथी शक्ति सां हलाईंदो आहे। ॿी ॻाल्हि कि हे सवाल करण खां पहिरियों मुंहिंजो वॾो भाउ सुखूराम वेठो आहे, उहो राड़की साहिब जा सवाल पुछंदो, हे जवाबु ॾियनि, छो त राड़की साहिब ते ॻाल्हाइण लाइ राड़की साहिब जी ॼाण हुजे। मां सुखूराम खे वॾो भाउ इन जे लाइ चवां थो कि जंहिं ॾींहुं हज़ूरी रूप जी पगड़ियुनि ते वेठा हुआसीं, सुखूराम चयो मां तुंहिंजो नंढो भाउ अॼु, त मां बि पहिरियों दफ़ो तूं करे ॻाल्हायो, जंहिं ते उन चयो मूंखे कॾहिं तूं न चवंजांइ, त मां उनखे वॾो भाई मञा थो पियो। अॼु जेको बि रोहित साईं चवंदो त उनखे मां पंहिंजो न मञींदुमि, छो त हज़ूरी रूप ई कॾहिं पंहिंजो नालो न वठाए, उन सचे सतराम जो नालो जपायो, जंहिंजे करे राजा साईं सां मुंहिंजी गॾिजी सलाह थी कि असां जनम ॾींहं जी तारीख़ बि मटाए लिखूं कि कॾहिं बि उन सचे सतगुरु जे जनम ॾींहं ते उनजे केक खां अलावा पंहिंजे केक लाइ बि मना कई।
अॼु हज़ूरी रूप जा फूल भी नागपुर रवाना थींदा सचो सतराम तीरथ धाम ते समाधि लाइ। राख भी ॿियनि इंडिया जे धामनि जे लाइ उते विधि सां पूजा करवाए स्थापना थींदी, जेकी उतम ऐं प्रेम ॾिसंदा। राजा साईं जो इहो वॾपण आहे कि पब्लिक जे संगत जे ख़ल्क़ जे प्यार ते मुंहिंजो ज़ाहिर करनि था कि पीउ जी पग मूंखे पाराई वई आहे। पर संत मत में राजा साईं मुंहिंजी इहा ई ॻाल्हि थींदी आहे कि गादी जो हुकुम मथां थींदो आहे। हे हाणे दौर चेंज आहे, पर हर दौर में धर्म मथे रहियो आहे ऐं सच जी ही जय थींदी आहे। भोलो सिर्फ़ु इहो आहे कि ॿियनि मौक़नि, पंथनि, ट्रेडिशन्स, पीरी में, वॾेरनि में पुट वेंदो आहे, पर हिन दरबार में कॾहिं पुट न वेठो आहे। सचो सतराम पंहिंजा कम पाण कंदो ऐं हाज़िर स्वरूप लाइ अरदास हलंदी रहे, छो त उहो पाण खे सभु कुझु ॾेई वियो आहे, पाण खे बि ॾेई वियो आहे, पाण बि नाम ध्यान सां जुड़ी सच जी राह ते हली उन हाज़िर स्वरूप खे श्रद्धांजलि ॾियूं। सचो सतराम।